कराची में खबर शामिल कंदासीं। अदालत में बाहर निकरण बाद पुलिस हलीम आदिल शेख की गिरफ्तार करे वरतो आहे। सिंध असेंबली के अगूणे अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख की अदालत में बाहर निकरण का पोइ पुलिस गिरफ्तार करे वरतो आहे। कराची में खबर असां शेयर कयूं पिया। PTI अगवान ऐं अगूणे अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख की अदालत में बाहर निकरण ते पुलिस गिरफ्तार करे वरतो आहे। इन खां अॻु हलीम आदिल शेख अदालत में खेसि गिरफ़्तार न करण के हवाले से दरख्वास्त दाख़िल कई हुई। हलीम आदिल शेख की दरख्वास्त ते चैम्बर में ॿुधणी थी हुई, जंहिंखां पोइ अदालत पुलिस के हटाइण जो हुकुम भी ॾिनो हुयो। नज़ीर, छा अपडेट्स आहिनि? हलीम आदिल शेख के पुलिस गिरफ़्तार कयो आहे? जी बिल्कुल, ये अपोजिशन अगूणो लीडर हलीम आदिल शेख उनके सिंध पुलिस सिंध हाई कोर्ट ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो। हलीम आदिल शेख पहिरियां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई त मूं ते को भी केस कोन्हे को। ही सुबुह 9 वॻे खां वठी अदालत अंदर मौजूद रहियो, वकीलनि सां उन सलाह मशवरा पिणु कया। जॾहिं त उनखे ख़दशो हो त पुलिस ते गिरफ़्तार कई वेंदी। अदालत में उन्होंने बीहर एक दरख्वास्त दाखिल कराई, जैसे चीफ जस्टिस अदालत अंदर जेके मौजूद पुलिस के हटाने जो हुक्म ॾिनो। लेकिन सिंध हाई कोर्ट के ॿाहिरां वॾे तइदाद में परेडी ऐं आर्टरी मैदान थाणनि जी जेका पुलिस आहे उहा वॾे तइदाद में मौजूद हुई। SHO जी मौजूदगी में जेको हलीम आदिल शेख के वकीलनि जे साम्हूं जेको आहे उनखे गिरफ़्तार करण जी कोशिश कई, जंहिं दौरान हलीम आदिल शेख जे वकीलनि वटि पुलिस सां मज़ामत भी कई आहे। ऐं पुलिस जेको आहे वकीलनि खां जेको आहे उन्हनि सां जहिड़े दौरान जेको हलीम आदिल शेख आहे उनखे गिरफ़्तार करे फौरी तौर जेको आहे मोबाइल में मुंतकिल करे छॾियो आहे। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त उनखे आर्टरी या परेडी थाणे ते रखियो आहे। लेकिन जेके हलीम आदिल शेख जा जेके PTI जा वकील आहिनि उन्हनि जो जेके पैनल हो उहे पिणु हींअर उन्हनि जे पोयां रवाना थी विया आहिनि, पर इहो ॿुधायो न पियो वञे त हलीम आदिल शेख खे कहिड़े थाणे ते मुंतकिल कयो वियो आहे। ऐं जेको हलीम आदिल शेख आहे उनखे इहो ख़दशो हो त उहो सिंध हाई कोर्ट जे ॿाहिरां पहुचंदो त खेसि उनखे गिरफ़्तार कयो वेंदो। उन सिलसिले में हलीम आदिल शेख कुझु देरि पहिरियां जेको आहे मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कई ऐं मीडिया खे उन्होंने इल्तिजा कई त असां सां गॾु जेको आहे तव्हां हाई कोर्ट जे ॿाहिरि ताईं हलो। ॿाहिरि जीअं ई हलीम आदिल शेख सिंध हाई कोर्ट जी गेट ते ॿाहिरां पहुतो त पुलिस परेडी थाणे जो जेको SHO आहे आर्टड़ी ऐं ॿियनि थाणनि जी जेका पुलिस आहे उहा वॾे तइदाद में मौजूद हुई। उन्होंने हलीम आदिल शेख में जीअं ई हथ विझण जी कोशिश कई त हुन चयो त पहिरियां ॻाल्हि कयो त मूंखे सर्च वारंट ॾेखारियो, ईअं तव्हां गिरफ़्तार नथा करे सघो। पर फौरी तौर पुलिस जेको आहे हलीम आदिल शेख खे खंबे ऐं मोबाइल में विझी करे ऐं जेको आहे उहो हितां रवानी थी वई आहे। जॾहिं त हलीम आदिल शेख जा जेके वकील आहे उहे पिणु उन्हनि जे पोयां रवाना थी विया आहिनि, पर हलीम आदिल शेख खे परेडी ऐं आर्टरी के थाणे ते मुंतकिल कयो वियो आहे। उन जेको अञा ताईं ॾसपतो न आहे पइजी सघियो, पर ॿुधाए पियो वञे त उहो हलीम आदिल शेख खे नामालूम हंध ते फ़िलहाल मुंतकिल कयो वेंदो। हलीम आदिल शेख खे जेको आहे सिंध हाई कोर्ट जे ॿाहिरां पुलिस जी जेका वॾी नफ़री आहे उन हिन वक़्तु गिरफ़्तार कयो अथव। उन खां अॻु जेको आहे हलीम आदिल शेख मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई। हुन चयो त हिन वक़्तु मुल्क में जेको आहे को कानून न आहे। 9 में वाक़े दौरान हुन का बि जेका भञ ढह न कई। संदसि एहतिजाज कंदड़नि खां हुननि लठी जेका आहे उहा खसी हुई, जंहिं करे कंहिं वटि भञ ढह जा सबूत आहिनि त उहो अदालत में पेश करे